जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जमियत उलमा इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान JUI के मरकज़ी मजलिस शुरा जो 2 ॾींहनि जो इजलास 29 जून ते इस्लामाबाद के JUI सेक्रेटरीट में तलब किया वियो आहे। इजलास आचर 30 जून ते जारी रहंदो। इजलास जो एजेंडा मौजूदा मुल्क के सियासी सूरताल ऐं आइंदा जो लाहे अमल हूंदो। अहिड़ो ऐलानियो JUI के मरकज़ी सेक्रेटरी जनरल MNA मौलाना अब्दुल गफूर हैदरी कयो आहे। इजलास में आम फैसला मुतवक़ो आहिनि। होॾां JUI के मरकज़ी अॻवाननि सेनेटर मौलाना अताउर रहमान ऐं सेनेटर अब्दुल शकूर यूनिसेफ के तावन सां सिंध हुकूमत के इंसानी खीर मिल्क बैंक के क़याम ते एहतजाज कंदे सेनेट में रिट दायर कई है, जंहिं तहत औरतूं पंहिंजो खीर बैंक में जमा कराईंदियूं जेको नए ॼावल ॿारनि खे पीआरियो वेंदो। कुरान मजीद में रज़ाइयत के बारे में वाज़िह अहकामात आहिनि। रज़ाई भेण भाउ शादी नथा करे सघनि, जॾहिं त मुल्क के नालेवार मुफ्ती मोहम्मद तकी उस्मानी कराची में कायम ह्यूमन मिल्क बैंक के नाजायज़ हुजण जो फतवा जारी किया है। वधीक मालूम थियो आहे त मिल्क बैंक जो मनसूबो मुलतवी किया वियो आहे। होॾां JUI के ज़िले अमीर डॉक्टर HE अंसारी, ज़िले वाना के अमीर मौलाना मिराज जान ते दहशतगर्दन के अंधाधुन फायरिंग से बेगुनाह शहीद करण ते एहतजाज कंदे कातिलनि के कैफ़र किरदार ते पहुचाइण जो मुतालबो किया है।